परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। असां लगातार इन ॻाल्हि खे ॾिसी रहिया आहियूं कि वो सची राह जेकी परमेश्वर ने इंसान खे वठी थी वञे पई उहो केरु पाईंदो, उहो कंहिंखे मिलंदी। उनजे अंदरि असां कुझु ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि, जीअं त जेको चाहे थो पियो उहो उनखे सची राह ज़रूरु मिलंदी जेकी परमेश्वर ॾे इंसान खे वठी थी वञे पई। उनजे अंदरि असां ॿियो बि कुझु ॾिठो आहे, जीअं त इंसान जॾहिं समझोतो नथो करे पियो सची राह खे खणी करे, पक्षपात नथो करे पियो ॻोल्हण वक़्तु, उनखे सची राह ज़रूरु मिलंदी। उनजे अलावा असां ॾिठो आहे कि जेको इंसान परमेश्वर जे हथ जी और सिर्फ़ु नज़र नथो लॻाए रखे, मतिलबु जिते मुंहिंजा कम थी विया उहा राह सची राह आहे, इन ॻाल्हि खे आधार नथो ठाहे पियो, मुंहिंजा प्यारो उनखे सची राह ज़रूरु मिलंदी। इहे ॻाल्हियूं असां पहिरें वीडियो में ॾिसी चुका आहियूं। तव्हां वधीक उनखे ॾिसणु चाहियो त उन्हनि खे तव्हां ॾिसी सघो था पिया। अॼु कुझु ॻाल्हियूं मां तव्हांजे अॻियां ॿियो बि रखंदुमि कि सची राह जेकी परमेश्वर ॾे वञे थी पई उहा कंहिंखे मिलंदी। मुंहिंजा प्यारो उहा उनखे मिलंदी जंहिंखे सची राह मिलण खां पोइ ग़लति छॾण जे लाइ बि उहो तयारु थो रहे पियो, पंहिंजे पाण खे बदिलण जे लाइ तयारु थो रहे पियो। मुंहिंजा प्यारो मुंहिंजा घणेई दोस्त जंहिंखे सची राह जे बारे में ख़बर पई कि उहा राह कहिड़ी आहे जेकी इंसान खे परमेश्वर ॾे वठी थी वञे, उन खां पोइ बि उन राह खे उन्हनि ठुकराए छॾियो। छोकी उहो पंहिंजे पाण खे बदिलणु न पिया चाहिनि, उहो ग़लति खे छॾणु न पिया चाहिनि। जीअं त उन्हनि खे दारू छॾिणो पियो पए, जीअं त उन्हनि खे ग़लति तरीक़े जो धंधो करणु छॾिणो पियो पए। मुंहिंजा प्यारो अॼु ग़लति तरीक़े जो धंधो पैसनि खे खणी करे उन्हनि सची राह खे ठुकराए छॾियो। पंहिंजे ऐशो आराम खे या पंहिंजी ग़लति आदतुनि जी वजह सां उन्हनि सची राह खे ठुकराए छॾियो। मुंहिंजा प्यारो उहो जेको बदिलणु नथो चाहे उनखे सची राह कॾहिं बि न मिलंदी। मुंहिंजा प्यारो यादि रखिजो, मां तव्हांखे ॿुधायां थो पियो कि जेको पंहिंजे पाण खे बदिलणु नथो चाहे, जेको पंहिंजे पाण खे चेंज नथो करणु चाहे पियो, त उनजी मदद जेकी आहे उहो परमेश्वर बि न कंदो। छो न कंदो परमेश्वर उनजी मदद? छोकी परमेश्वर जेको आहे उहो ज़बरदस्ती कोन करण वारो परमेश्वर आहे, उहो प्यारु करण वारो परमेश्वर आहे। मुंहिंजा प्यारो छोकी परमेश्वर ज़बरदस्ती नथो करे, उनखे कॾहिं बि ज़बरदस्तीअ सां पाण ॾे न वठी ईंदो। मुंहिंजा प्यारो अगरि जे असां पंहिंजे पाण खे बदिलणु चाहींदासीं दिलि सां त परमेश्वर बि असांजी ज़रूरु सहायता कंदो। मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे ॿुधायां थो पियो कि जेको पंहिंजे पाण खे बदिलणु नथो चाहे पियो न, मां तव्हांखे ॿुधायां थो कि उहो 100% हमेशह वहमनि में फाथल हूंदो, उहो डप में फाथल हूंदो, उनजे रिश्तनि जे अंदरि काई सुंदरता न ईंदी, ना ई मुंहिंजा प्यारा उहो घर में हिकु सही इंसान ठही करे पंहिंजे ॿारनि जे अॻियां एग्ज़ाम्पल ठही सघंदो। मुंहिंजा प्यारो असांखे उमेद न करणु घुरिजे पोइ असांजे अंदरि काई सुंदरता अचे। त मुंहिंजा प्यारो अगरि जे असां चाहियूं था असांजे जीवन जे अंदरि सुंदरता अचे त ज़रूरी आहे असांखे परमेश्वर मिले, उहो सची राह मिले जंहिंजी वजह सां सभु कुझु सुंदरता आहे। त मुंहिंजा प्यारो उहो त तॾहिं मिलंदी जॾहिं इंसान पंहिंजे पाण खे बदिलण लाइ तयारु आहे। बदिलण लाइ तयारु आहे मतिलबु ग़लति खे छॾण लाइ तयारु आहे। जॾहिं हुनखे सची राह मिले त मुंहिंजा प्यारो सची राह हुनखे मिलंदी जेको सची राह खे पाइण खां पोइ ग़लति खे छॾण जे लाइ बि तयारु थो रहे पियो। परमेश्वर